Welcome, welcome, Daya Khan, welcome, 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 Daya Khan, welcome, 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 Daya Khan, welcome. Welcome, 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 Daya Khan, welcome. Welcome, kami sa inyo pala.
सितारा राधा चंद्र सितारा राधा वेलकम वेलकम सत्तार जो मुकद्दर सत्तार जो मुकद्दर शहीद तोसा आवचन समेला तोसा आवचन समेला तोसा आवचन असदबाजी तोसा आवचन ममताज तोसा आवचन होशू तोसा आवचन हेमू तोसा आवचन खतरनाक साबित थी मगरबी दुनिया अमेरिका समेत सॼी दुनिया जा मुल्क इहो वाज़े चई चुका आहिनि हीअ रियासत बुनियाद परस्ती ऐं दहशतगर्दी जो अॾो ई नर्सरी आहे ऐं सॼी दुनिया जेको आहे सो हीअ नर्सरी जे ख़िलाफ़ बुनियाद परस्ती जे ख़िलाफ़ पंहिंजे पंहिंजे प्लेटफॉर्म ते जेको आहे सो जंग विझी रही आहे पर असुल जंग जीअं त असांजे GM जी धरती सिंध ते चई आहे इन करे असां सिंधियुनि खे असांजे GM जे नज़रे सां हथियारबंद थी क़ौमी मज़ाहिमत करे आज़ाद वतन सिंधु देश जे लाइ मज़ाहिमत कंदासीं त सॼी दुनिया पंहिंजा प्लेटफॉर्म छॾे असां सां गॾु इन जंग में शामिल हूंदी ऐं जल्दी सॼी दुनिया सां गॾिजी करे असां सिंधु देश जो क़याम अमल में आणींदासीं ऐं पूरी दुनिया में अमुन शांति ऐं तरक़ी थींदी छाकाणि त सॼी दुनिया जो अमुन ऐं तरक़ी ख़ुदि GM शहद में ई समायल आहे समूरनि गैरतमंद क़ौमी कारकुननि खे गॾु करण जे लाइ मज़ाहिमत ऐं शहीद माजिद मेमन जो प्लान करे समूरनि क़ौमी कारकुननि खे दावत ॾिनी आहे अचो त जेकॾहिं अॻुवाण गॾु नथा थियनि त सिंध जे सदके पंहिंजे शहीदनि जे प्लान जे सदके सभु गैरतमंद क़ौमी कारकुन गॾिजी पाण में बहितर सिरबंदी करे साम्राज्य खां पंहिंजो वतन सिंध खे आज़ादु असीं सम्झूं था त असां टिनि शयुनि ते इतफ़ाक़ ऐं GM शहद खे सभई घणा पंहिंजो रहबर था वञूं सभिनि खे सभई सिंधु देश ते इतफ़ाक़ ॾींदा सभिनि जो मर्कज़ सन आहे सिर्फ़ु अलॻि अलॻि वेठा आहियूं जेका तमामु थोरी नंढड़ी ॻाल्हि आहे असां समूरनि दोस्तनि खे इहा गुज़ारिश कंदासीं असांजी पार्टी चेयरमैन ने अपील कई आहे त घटि में घटि पूरी तरह गॾिजी अचूं ऐं उन खां बाद हिकु जाइ ते गॾिजूं वरी बि हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे त समूरनि माण्हुनि जो मर्कज़ समूरनि दोस्तनि जो मर्कज़ सन आहे उनजो रहबर हिकु आहे झंडो हिकु आहे ऐं आज़ादी ते क्लियर आहिनि आउं सम्झां थो इहा तमामु सुठी ख़ुशनसीबी आहे बाक़ी इहा नंढड़े अमल खे असां पंहिंजी अमल किरदार मज़ाहिम जे ज़रिए जेको आहे क़ौमी कारकुन इख्तियार करे सॼी सिंध जी लीडरशिप खे मजबूत कंदासीं त गॾिजी सॼी करे पंहिंजे वतन जी आज़ादी Hey!
इमदाद दे के बुनियाद परस्ती को बढ़ावा दे रहे हो और यहाँ के मुसीबत और बन जाएगा। और आज इंडिया इसके मुताबिक है कि पाकिस्तान बुनियाद परस्ती और दहशतगर्दी की नस्ल बन